द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। डपु त मूंखे बि आहे ज़रूरु थींदो। डपु त मूंखे बि आहे ज़रूरु थींदो। पंहिंजी भाषा बाबति जवाबु छा थींदो? भाषाउनि जे लिखियल हर सिलसिले में जीजल ॿोलीअ जो नालो पहिरें नंबर ते ईंदो। आहे न जंहिं वटि सामाजिक अदबी वसो, वाक़फ़ियत पंहिंजी सो समाज कहिड़ी ॾींदो। कयो अमल या न मर्ज़ी आहे तव्हांजी, देवनागरी में आज़ादु सचल रहंदो लिखंदो। कयो अमल या न मर्ज़ी आहे तव्हांजी, देवनागरी में आज़ादु सचल रहंदो लिखंदो। डपु त मूंखे बि आहे ज़रूरु थींदो। पंहिंजी भाषा बाबति जवाबु छा थींदो? जवाबु छा थींदो? मां SP सर, गांधीनगर, कोल्हापुर।